डाउ मेडिकल कॉलेज कराची के शागिर्दनि पारां हॉस्टलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ जारी बुख हड़ताल 3 ॾींहं में दाख़िल थी वई। इन मौक़े ते सियासी समाजी धुरियुनि तोड़े शागिर्द अॻवाननि पारां संदनि कैंप ते पहुची पंहिंजे मुकमल हिमायत जो इज़हार कयो वियो। MP नुसरत सर अब्बासी बि मुतासिर शागिर्दनि सां हमदर्दी लाइ कराची प्रेस क्लब पहुती ऐं खेनि पंहिंजी मुकमल हिमायत जो यकीन ॾियारियो। इन मौक़े ते हुन सिंध सरकार खां मुतालबो कयो त फौरी तौर ते शागिर्दनि जो मसइलो हल करे उनखे परेशानी खां बचायो वञे। मुंहिंजी रिक्वेस्ट आहे हुकूमत सिंध, CM मुराद अली शाह, अज़रा पेचियो साहिबा, बिलावल ज़रदारी, महिरबानी करे हिन ॿारनि जो मसइलो हल कयो। मां तव्हांखे रिक्वेस्ट थी कयां, बुख हड़ताल ते वेठा आहिनि, 3 ॾींहं थी वियो आहे हिननि ॿारनि जे हिन हालतुनि खे केरु बर्दाश्त कंदो। सो महिरबानी करे अची कंहिंखे मोकिलियो ताकि हे हिन सीरियस मसइले खे ॿुधो ऐं हिनखे हल करण जी कोशिशि कयो, न त हे ॿारनि जे ख़ुदा न ख़ास्ता कुझु थियो त हिन जी ज़िम्मेदारी तव्हांजे मथां आहे। पेपासी यंग डॉक्टर एसोसिएशन सिंध जे सदर वारिस अली लियारी अवामी महाज जे अॻवान ख़ालिद ज़रदान ऐं सरमन ब्रोही बि शागिर्दनि सां ॿधी जो इज़हार कंदे खेनि पंहिंजी हिमायत जी ख़ातिरी कराई। जेकॾहिं असांजे डॉक्टरनि जा दरवाज़ा डाओ यूनिवर्सिटी जे हॉस्टलनि ॾे बंदि कया वेंदा त उन जे लाइ असां सख़्तु मुज़ामत कंदासीं ऐं सूबे सिंध जा यंग डॉक्टर्स बल्कि पूरे पाकिस्तान जा यंग डॉक्टर्स ऐं हिनी मज़लूम डॉक्टरनि सां हर दुख की घड़ी में गॾु हूंदो। अपने तालिब इल्म भाइयों, अपने तालिब इल्म साथियों, अपने तालिब इल्म बेटों और बहनों के साथ यकजहती करने के लिए यहाँ हाजिर हुए हैं और हम उन्हें यकीन दिलाते हैं कि उनके हर अमली जदोजहद में हम शेरी अवामी माज उनके शायद हम बचाना होंगे। ये समझंदा त सिंध में जो सिंधी माण्हू असांखे वोट ॾियनि था, इन जे करे सिंधी माण्हुनि जे कंहिं बि इशू ते नथा अचनि। जेकॾहिं हिननि छोकिरनि खे कुझु थियो त असीं जेको आहे CM हाउस तरफ़ जेको आहे घेराव हाणे सुभाणे असांजे दोस्तनि जी मीटिंग बि रखियल आहे, सभिनी स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन जी बि जेको आहे मीटिंग रखियल आहे। सुभाणे 4 बजे असां हितां जेको आहे सभु दोस्त सभु शागिर्द तंज़ीमूं गॾियल CM हाउस तरफ़ मूव कंदासीं ऐं जेकॾहिं पोइ बि असांजा मसइला हल न थिया त असीं तादम मर्ग बुख हड़ताल ते वेहंदासीं। शागिर्दनि जी जेकी पहिरीं ज़िम्मेदारी आहे उहो पंहिंजी तालीम जी तरफ़ आहे, पर जॾहिं इंतज़ामिया यूनिवर्सिटी ऐं हिते जी हुकूमत शागिर्दनि खे पाण धिको ॾिए थी कि तव्हां निकिरी वञो इन तालीमी इदारनि खां, उन्हनि खे तालीम खां परे कयो वञे थो, त आख़िरी हल इहो ई बचे थो। हिन मौक़े ते शागिर्द अब्दुल करीम सोहो ऐं शहज़ाद बलोच चेतावनी चयो त जेसिताईं संदनि मसइला हल न थींदा तेसिताईं संदनि बुख हड़ताल जारी रहंदी। असां इन खां अॻु में 2 महीना प्रोटेस्ट कया, उन खां अॻु में हिकिड़ो सिधो रस्तो एप्लीकेशन्स जो ॾियण जी कोशिशूं कयूं, पर हीअ ॿुधण लाइ तयारु कोन्हनि। हीअ बोर्ड आहे, हिननि खे परवाह ई कोन्हे शागिर्दनि जी त हीअ कहिड़े हाल में हशर में वेठा आहिनि, केतिरे टाइम खां वेठा आहिनि। पर असांजी हे जेका कैंप आहे बुख हड़ताल जी तेसी ताईं जारी रहंदी जेसिताईं हीअ असांजी बिल्डिंगनि तां हॉस्टल जी जेके इमारतूं आहिनि उन्हनि तां कब्ज़ो ख़ाली कोन था कनि। इहा जंग नस्लुनि जी जंग आहे, इहा असां पंहिंजे लाइ नथा कयूं। अॻिते असांजियूं नस्लूं पढ़ंदियूं, अगरि हॉस्टल खसी वई त तालीम बर्बादु थींदी सिंध जी, ऐं असां पंहिंजी नस्लुनि जी जंग विड़ंदासीं जेसीं ताईं असांजी विक्ट्री न थींदी। असां हंगर स्ट्राइक कंदासीं, भली असांजूं जानूं कुर्बान छो न थियनि। 3 ॾींहनि खां जारी बुख हड़ताल सबबि शागिर्दनि जी हालत गणित जोगी थी वई। 2 शागिर्दनि खे निहायत गणित जोगी हालत हुअण करे सिविल अस्पताल में दाख़िल करायो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk